बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आहियां हाकिम नसीराणी। नाज़रीन, कश्मीर जी तारीख़ जो हिकु अहिड़ो भयानक वाक़ियो जंहिं इंसानियत खे लॼाए छॾियो। कश्मीर में डिस्ट्रिक्ट में ही दरिंदा सिफ़त इंसाननि हिकु मासूम न्याणी सां जेकी ज़्यादती कई। तव्हां ख़बर आहे त सिंध महिमान नवाज़ सूबो आहे, उन सां गॾोगॾु असांजी सिंध में हमेशह न्याणियुनि जो क़दुरु कयो वेंदो आहे। हिकु किरदारु अहिड़ो जंहिं पंहिंजी सफ़ाकियत ॾेखारी ऐं हिकु ॿियो अहिड़ो किरदारु जंहिं गैरत जो बहितरीनु मुज़ाहिरो कयो, उहो आहे मोहम्मद बख़्श बुरड़ो साहिबु। मोहम्मद बख़्श बुरड़ो सिंधी पुटु हुजण जो बहितरीनु सबूत पेश कयो, जंहिं पंहिंजी न्याणीअ जी इज़त ऐं ज़िंदगी दाव ते लॻाए करे मुजरिमनि खे कैफ़रे किरदार ते पहुचायो। अॼु मूंसां गॾु उहा न्याणी, उहा मुंहिंजी धीउ, उहा मुंहिंजी भेण कश्मीर जी, बल्कि मां इहो सम्झंदुमि त इंसानियत जी न्याणी, इंसानियत जी भेण। मां इन ख़िताबु ॾियां थो इंसानियत जी न्याणी जो। उहा भेण मूंसां गॾु मौजूदु आहे। अचो त उनखां पुछूं था त हीउ वाक़ियो जेको पेश आयो आहे उन में संदसि किरदारु कहिड़ो हुयो। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भेण, हीअ मां जॾहिं तबसुम तव्हांजे घर में आई ऐं तव्हां कहिड़े तहत ते आख़िर उहो तव्हांजी दिलि में इहो अहसासु छो जाॻियो? छा तव्हांखे इहो ख़ौफ़ न पियो थिए त हू दरिंदा इंसान आहिनि, तव्हां सां बि का ज़्यादती थी सघे थी, तव्हां सां बि तव्हांजी ज़िंदगी बि जोखिम में हुई? इन सॼी कैफ़ियत खे मद्देनज़र रखी करे तव्हां उनजी मदद छो कई? इन जे बारे में असांजे नाज़रीन खे कुझु ॿुधाईंदा? असां इन जे करे कयोसीं, उहा 10 ॾींहं असांजे घर में रहियल हुई, उन जे करे असां ईअं कयोसीं। उहा नंढड़ी रोंदी रड़ंदी, अम्मी मुझे लेके जाओ, अम्मी मुझे लेके जाओ। इन जे करे मां इहो करे पंहिंजी जान ख़तरे में जी मां इहा कई। मूंखे कंहिं शइ जो बि ख़ौफ़ न हुयो जो मां उन सां अहिड़ो असरु कयो अथनि न, मां चयो भले मुंहिंजी जान वञे हली, मूंखे कंहिं शइ जो ख़ौफ़ बि न हुयो। मां पंहिंजी मर्ज़ी सां राज़ ख़ुशी सां कयो आहे। इन जे करे हिकु तव्हां जॾहिं हितां पंहिंजे घर खां निकिरी करे उन औरत खे वठी करे जॾहिं तव्हां पंहिंजो प्रेस इन में सिटी पार्क वियासीं, त उते सिटी पार्क में छा तव्हांखे इहो ॾिठो त उते घणा माण्हू आया ऐं तव्हां उन माण्हू खे पंहिंजे झांसे में कीअं आंदो? छा फ़ोन ज़रिए राब्तो हुयो या उहा जेके औरत हुई या उनखे उहा सुञाणे पई? इन जे बारे में तव्हां सिटी पार्क वारो वाक़ियो जेको थियो आहे उन जे बारे में असां नाज़रीन खे कुझु ॿुधाईंदा? उहो असां हितां वियासीं फ़ोन जे ज़रिए सां, हिन सां ॻाल्हाईंदा चई औरत हिकिड़ी वठी आहे। मां उन औरत जे करे मां ईअं वियमि उते सिटी पार्क में। न चयो मां कश्मीर में लहो, मां चयोसि मां होटल ते वेठी आहियां, अचो। चई न, एॾां न ईंदासीं, सिटी पार्क ते अचो। त मां उर्दू में हुन सां ॻाल्हाए, मां चयो मूंखे सिटी पार्क जी त ख़बर न आहे, मां किथे अचां कीअं अचां? उन जो रश्के ते अचु। ठीकु आहे, असां सिटी पार्क ते वियासीं, उते कोई बि न हुयो। हूं त मुंहिंजा अबू, असां चाचा सभु मूंसां गॾु हुया, पर असां सां गॾु पहिरियों कोई बि न हुयो। असां आयासीं, रश्के में वेही करे उते उन सां ॻाल्हायोसीं। उन चयो दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी अचो, मूंखे इशारो कयईं। मां चयो असां निकिरी न ईंदासीं, असां अणॼाणूं, असांखे ख़बर न आहे हिन शहर जी, अलाए कहिड़ो शहर आहे, असां ॿाहिरि न निकिरंदासीं, तूं पाण अचे। उहो मुंहिंजे अची नज़दीक वेठो, मूंखे चयईं, माई सां ॻाल्हायईं, इन सां तबसुम मां ॻाल्हायईं त चवणु लॻुसि तव्हां छोकिरी आंदी आहे? चई हा मां छोकिरी आंदी आहे। चई मुंहिंजी नंढड़ी? चई बसि हाणे गॾु सॼा रहंदासीं, तूं नंढड़ी छा कंदी आहे? चई मुंहिंजी नंढड़ी? चई न तुंहिंजी नंढड़ी आहे, बसि गॾु रहंदासीं। मूंखे चई तव्हां निकाह पंहिंजो लाहियो। मां न लाहियो, मुंहिंजो ज़बरदस्ती मुंहिंजो निकाह लाथईं, मां ॻिची खां वरितोमांसि, बसि चमाटा हईंमांसि, पुलिस अची पहुती वई। तमामु बहितरीनु। नाज़रीन, जीअं त नंढड़ी ॿुधाए थी पई असांजी न्याणी, इंसानियत जी न्याणी जेका, त उनजे गिरेबान खे वरितईं। इन जे गिरेबान वठण खां बाद में तव्हां रफ़ीक जे गिरेबान खे वरितो? असांखे न वरितईं, असांखे माना निकाब ते वरितईं, त असां गिरेबान खां वरितोसीं। तव्हां गिरेबान? जॾहिं तव्हां उनखे गिरेबान खां वरितो त इन दौरान में उन छॾा जी का ॻाल्हि कई, तव्हां सां उन झेड़ो कयो या तव्हांखे का चमाट वग़ैरह? बसि पुलिस अची वई, बसि उहो पाण ई उहो थी वियो। हिन वक़्तु तव्हां जेकी बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे, सिंध सरकार तव्हांजे लाइ 10 लाख रुपया इनाम जो ऐलान कयो ऐं तव्हांजी तालीम जे लाइ बि ऐलान कयो आहे त तव्हां कंहिं बि किथे बि जेकॾहिं तालीम हासिलु कयो त उनजी रक़म आहे जेकी ख़र्चु आहे जेको उहो सिंध सरकार ईंदो। हीअ जेके 10 लाख रुपया तव्हांखे इनाम मिलियो आहे उन जे बारे में तव्हां छा था चओ? असांखे का बि अहिड़ी कान आहे, बसि नंढड़ी जी ज़िंदगी बचे, नंढड़ी जी ज़िंदगी हयाती थिए, असांखे इन खां सवाइ का ख़ुशी न आहे। हीअ हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे मान मर्तबो मिले ऐं अल्लाह ताला जे तरफ़ खां तव्हांखे इंसानियत जे तरफ़ खां हिकिड़ो मान मर्तबो मिलियो आहे ऐं तव्हांजे अबू जी कामयाबी थी आहे। तव्हांजे अबू जी हिन वक़्तु पूरी दुनिया में जेके वाखाण हले थी पई, इन वाखाण खे ॿुधी करे तव्हांखे ख़ुशी थिए थी पई ऐं तव्हां छा महसूसु कयो था? असांखे ख़ुशी थिए थी पई, असां माना इहो चाहियूं था असांजो अबू जी इहा थिए। बाक़ी असां माना अहिड़ी लालची जे करे, असां इन जे पैसनि जे करे असां इहो कमु न आहे कयो। असां चवंदा नंढड़ी जी ज़िंदगी बचे। नाज़रीन, तव्हां मुंहिंजी न्याणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीअ मुंहिंजी न्याणी, बल्कि मां अॻु में बि चई चुको आहियां त हीअ असांजे इंसानियत जी न्याणी आहे। जेको इंसानु आहे हीअ उनजी न्याणी आहे, जंहिं हिकु बहितरीनु किरदारु अदा करे
मुजरिम खे गिरफ़्तार करायो जेको गुज़िरियल राति पुलिस मुक़ाबले में पंहिंजे ॾोहारे साथी ख़ैरुल्ला जे हथां क़तल थी वियो। पुलिस जो इहो चवणु आहे त असां ख़ैरुल्ला जी निशानदेही लाइ रफ़ीक मलिक खे वठी उनखे गिरफ़्तार करणु वञूं पिया त ख़ैरुल्ला हिन माण्हू खे असांखां अॻिते ॾिठो ऐं ॾिसी करे पुलिस खे ॾिसी करे पुलिस पार्टी ते हुन फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में हीअ रफ़ीक पंहिंजो अंत उनजी ज़िंदगी जो अंत अची वियो ऐं ख़ैरुल्ला खां गिरफ़्तार कयो वियो। नाज़रीन, तव्हां हीउ वाक़ियो कश्मीर जी तारीख़ जो मां अॻु में ई चई चुको आहियां त हिकु भयानक वाक़ियो हुयो। हिकु किरदारु कुधो किरदारु ऐं ॿियो किरदारु बहितरीनु किरदारु। असां बहितरीनु किरदार जा साथी आहियूं। तारीफ़ हमेशह बहितरीनु किरदार जी थींदी आहे, फिटकार ऐं लानत हमेशह कुधे किरदार खे मिलंदी आहे। उन ख़ुशनसीब इंसान जे घर में जंहिं इंसानियत जो घाट ऊचो कयो, उहो ख़ुशनसीब इंसान, उहो बहादुर इंसान असांजी कश्मीर पुलिस जो हिकु ASI मोहम्मद बख़्श बुरड़ो साहब आहिनि। साईं मोहम्मद बख़्श बुरड़ो जंहिं हिन सॼे वाक़े खे हिकु बहितरीनु अंदाज़ सां इख़्तिताम ते पहुचायो। हिकु मुजरिम पंहिंजे साथी जे हथां मारिजी वियो ऐं ॿियो मुख्य मुजरिम गिरफ़्तार थी चुको आहे। इन गिरफ़्तार थियण खां ऐं हुन जे मुजरिम जे वहशी इंसान जे मरण खां अॻु में जेको हीउ सिनारियो थियो, इन दौरान में हिकु अहिड़ी माउ, हिकु अहिड़ी जीजल माउ जंहिं पंहिंजी जवान न्याणी जी ज़िंदगी ऐं इज़त खे दाव ते लॻाए करे हिन मुजरिम खे पकड़ण में अहम किरदारु अदा कयो। उहा माउ मोहम्मद बख़्श जी घरवारी कश्मीर डिस्ट्रिक्ट जी, बल्कि मां चवंदुमि त पाकिस्तान या वरी बि खणी चवंदुमि त इंसानियत जी माउ जंहिं पंहिंजी धीअ खे पंहिंजो ख़तरे में विझी करे हिकु परदेसी औरत जी मदद करे महिमान नवाज़ी जो बहितरीनु किरदारु अदा कयो। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया। उहा माउ मूंसां गॾु आहे। आदि पहिरियों त मां तव्हांखे मुबारकबाद ॾींदुसि जो तव्हां इंसानियत जो घाट ऊचो कयो। छा तव्हांखे इहो महसूसु न थियो त हिकु माउ, हमेशह माउ जी इहा कोशिशि हूंदी आहे त हू पंहिंजे नियाणियुनि खे महफ़ूज़ रखे, ऐं तव्हांखे ख़बर बि हुई त हू वहशी इंसान आहिनि जंहिंजे चंबे में हिकु 4 सालनि जी नियाणी बि आहे। छा तव्हां पंहिंजी जवान नियाणी खे होॾे मोकिले करे तव्हांखे छा महसूसु थिए पियो त छा तव्हांजी नियाणी जेकी आहे उहा ख़तरे में आहे ऐं तव्हां पंहिंजी नियाणी जी ज़िंदगी ऐं इज़त ख़तरे में छो विधी? पहिरीं ॻाल्हि त महिरबानी। ॿी ॻाल्हि त मां इंसानियत जे ख़ातिर कयो ऐं उन वेचारी परदेसियाणी जे करे कयो, छो जो असांजा सिंधी बिल्कुलु आहिनि, सिंध सकाफ़त जे हिसाब सां ऐं आदरबाई जे हिसाब सां असांजा सिंधी ज़ोर आहिनि। ॿी ॻाल्हि त इंसान, मां बिल्कुलु चवंदमि त इंसानियत जॾहिं इंसान में न आहे न त कुझु बि न आहे। इंसान में इंसानियत लाज़मी हुजणु घुरिजे। ऐं टी ॻाल्हि त ॿी छोकिरी वेचारी माई वेचारी जेॾी महिल आई त उनखे कोई साथ न ॾिए पियो, कोई उनखे सहारो न ॾिए पियो। असां वटि बि आई वेचारी दरपदर थींदी आई, असां वटि 10 ॾींहं अची रही, ॾींहं राति रोईंदी रही, ॾींहं राति तड़पदी रही। उन जो राब्तो न थिए पियो। उन छोकिरी माई खे ब्लैकमेल करे खणी विया उनजी धीअ। पोइ उनजी धीअ जो आवाज़ु 10 ॾींहंनि खां बाद में उनजो कॉन्टेक्ट थियो। उन ख़ैरुल्ला उन सां ॻाल्हायो, ख़ैरुल्ला उन सां ॻाल्हायो। उन चयो मां तोखे जॾहिं चयो हुअमि त मां हिकिड़ी औरत वठी आहे, उर्दू में ॻाल्हाएसि पियो, चई तुम्हें मैंने बोला था एक औरत ले आओ फिर मैं बच्ची दूंगा, तो तू वो औरत क्यों नहीं लाई? तो ये चेसे माँ तो मैं ले आ रही हूँ, मुझे पता नहीं एड्रेस का, आप मुझसे बात नहीं कर रहे, नंबर बंद कर दिया है आप लोगों ने। फिर जॾहिं उनजा असां आवाज़ ॿुधा त उन चयो मुंहिंजे बेटी से बात करवाओ। उहा छोकिरी ॻाल्हाए पई उतां त पंहिंजी अमड़ सां एॾो रोई करे ॻाल्हाए पई, चए पई मम्मा मुझे बुखार हो गया है, मम्मा मुझे ना तकलीफ़ है बहुत ज़्यादा, आप कब आओगी? बिल्कुलु मां ॾिसी करे मां पंहिंजी नियाणी कुर्बान कई। जॾहिं मुंहिंजे मुड़ुस खे उन चयो त बाबा हाणे मां जॾहिं एतिरे हिन में अची वियो आहे, नियाणी जी ख़िदमत करणी बि आहे, नियाणी जो साथ ॾियणो बि आहे, त पोइ उन जे करे असां साहब जे करे उन जो साथ ॾिनो। मां नियाणी पंहिंजी उन इंसानियत जे करे कुर्बान कई, जान जमान नियाणी मां कढी करे उन जी नियाणी जे करे ॾिनी, ॿियो कुझु बि न आहे। हिकु तव्हां ख़बर आहे त एज़ाज़ात जॾहिं मिलंदा आहिनि त इंसान जी दिलि ख़ुशि थींदी आहे, छो जो जॾहिं बि को कमु तव्हां कयो उनजो जेसीं ताईं तव्हांखे रिवार्ड या उनजो इनाम नथो मिले तेसीं ताईं मज़ो ज़िंदगी जो नथो रहे। अॼु तव्हांजे मुड़ुस खे ऐं तव्हांजी नियाणी जे लाइ हीअ इज़त जो मक़ाम आहे जंहिंखे इनखे एॾो 10 लाख रुपया इनाम जो बि ऐलान कयो वियो आहे, ऐं तव्हांजे मुड़ुस जे लाइ क़ाइदे आज़म अवार्ड जी बि सिफ़ारिश जो चयो वञे थो पियो सिंध सरकार तरफ़ खां। छा इहे 10 लाख रुपया तव्हांखे मिलण जी ख़ुशी ऐं इनाम मिलण जी ख़ुशी आहे, ऐं तव्हां इन पैसनि जो तव्हां छा? असां थोराइता उन्हनि जा, असांखे बिल्कुलु ख़ुशी आहे, बिल्कुलु असांखे चाहियूं था त असांखे तोहफ़ो जो मिलियो आहे त महिरबानी उन्हनि जी असांखे नवाज़ियो अथनि।
पर जेतिरी ख़ुशी असांखे छोकिरी जे बचण जी आहे ऐं मिलण जी आहे न तेतिरी असांखे हिनजी अवार्डनि जी ऐं तेतिरी ख़ुशी असांखे पंहिंजी तरक़ी जी न आहे। पर जे ॾिनी आहे उन्हनि अञा असांजी इज़त कई आहे त उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी आहे। असां सिंध जे पारां, असां सिंध पुलिस जे पारां, सिंध उनजे गवर्नर जे पारां, जा सिंध जो जेको वज़ीर आला आहे, असां उन्हनि जे पारां असां उन्हनि जी शुक्रिया अदा कयूं था जो महिरबानी करे असांखे नवाज़ियो अथनि। मुंहिंजे मुड़ुस खे उहिदो ॾिनो अथनि, मुंहिंजी न्याणी खे उन्हनि न्याणी करे ॾिठो आहे। उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी आहे। नाज़रीन, हिकु भाउ जी हमेशह इहा कोशिशि हूंदी आहे त हू पंहिंजी भेण जो परझलो थिए ऐं हुन जे पंहिंजो इज़त ऐं ज़िंदगी जो मुहाफ़िज़ हुजे। हिकु मूंसां उहो भाउ गॾु वेठल आहे जंहिं पंहिंजी भेण खे हिन वैशी माण्हू जे साम्हूं पेश कयो। ऐं तव्हांखे भई जेका तव्हां पंहिंजी भेण मोकिली, छा तव्हांखे ख़ौफ़ न पियो थिए त भई असांजी न्याणी सां बि का ज़्यादती थी सघे थी, उनजी ज़िंदगी ख़तरे में थी सघे थी? छो जो सिचुएशन अहिड़ी हुई, कुझु बि थी सघे पियो। त तव्हांजो छा चवणु आहे? तव्हां पंहिंजी भेण खे हिमत ॾियारी या तव्हांजे दिलि में को ख़ौफ़ हुयो? ख़ौफ़ त पहिरां थिए पियो, पर जॾहिं न्याणी खे असां ॾिठोसीं 10 ॾींहं हिते रोए पई त असांजो ख़ौफ़ दिलनि मां ख़तमु थी वियो। त असां हिकु ॾिसूं पिया त न्याणियुनि जी वैशियुनि जे हथ आहे। त मां पंहिंजी भेण खे चयो त तूं घबराए न, जेको नसीबु हूंदो सो ई थींदो। हिननि खे पकड़णो आहे, हिननि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइणो आहे। तव्हां घबरायो न, असां तव्हां सां गॾु आहियूं, बाबा तव्हां सां गॾु आहे, असांजा ॿिया चाचा बि तव्हां सां गॾु आहिनि। बसि त मुंहिंजी भेण चयो ठीकु आहे, तव्हां जीअं चवंदव मां करण लाइ तयारु आहियां। ऐं मुंहिंजी भेण बि ॾाढी बहादुर आहे। मूंखे ख़ुशी थिए थी पंहिंजी भेण ते फ़ख़ुरु आहे त उहा माशाअल्लाह एॾी बहादुर निकिती। नाज़रीन, तव्हां हिकु भाउ जी ख़ुशी उनजे चहिरे खां महसूसु करे सघो था, उनजे लफ़्ज़नि खां महसूसु करे सघो था। हीअ त रत जा रिश्ता आहिनि। मुंहिंजो हिननि सां रूहानी रिश्तो आहे, छो जो हीअ मां जॾहिं चयुमि त हीअ मुंहिंजी धीउ ऐं भेण आहे, हीअ औरत मुंहिंजी भेण आहे, हीअ मुंहिंजो भाइटियो आहे, हीअ मुंहिंजो पुटु आहे। जन हिकु बहितरीनु किरदारु अदा कयो। हिननि सां रूहानी रिश्ता असांजा जुड़ी विया आहिनि कश्मीर वासियुनि जा। हिननि कश्मीर वासियुनि जूं बल्कि पूरे पाकिस्तान जूं या खणी इंसानियत जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। अॼु जेकॾहिं कश्मीर वारनि जो सिर फ़ख़्र सां ऊचो आहे त उहो सिर्फ़ु और सिर्फ़ु मोहम्मद बख़्श ऐं उनजी धीउ, उनजी घरवारी ऐं उनजे पुट जे हौसलनि जे करे आहे। हिकु कुधो किरदारु जंहिं वहशतपणे जो मुज़ाहिरो कयो, उहो पंहिंजे कैफ़रे किरदार ते पहुची चुको आहे। ऐं असांखे इहा उमेदु आहे त जेको ॿियो कुधो किरदारु आहे ख़ैरुल्ला बुगटी, उनखे बि क़ानून मुताबिक़ फांसी ते लटकायो वञे या उनखे जेकी सज़ा मिलणी आहे उहा क़ानून मुताबिक़ मिली वेंदी। पर फ़ख़्रु इन ॻाल्हि जो आहे त उन न्याणी जी ज़िंदगी बि बची वई ऐं उनजी माउ हिन वक़्तु उन सां गॾु आहे। तव्हां सभु इहा दुआ घुरो त अल्लाह उन मासूम न्याणीअ जी ज़िंदगी बचाए ऐं उन सां गॾोगॾु हिन सॼे ख़ानदान जे इज़त में मान मर्तबे में बि इज़ाफ़ो करे। ॾींदा मूंखे इजाज़त, वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु शामिलु थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।